भाउ छोकिरे जे बयान कयो तूं कयो न हेॾो वही ॿाहिरि आहिनि बसि बयान वारो हेॾो अची बाबा साईं ॾियूं हवाल बाबा साईं जी बाबा मामा ॾियूं मुर्शिद बाबा साईं मीर बाबा साईं ॻाल्हियूं तव्हां ॿाहिरनि जो बयान बि ॿुधासीं तव्हां जेका सॼो हाल अहिवाल कयो ॿ शयूं अहिड़ियूं हुयूं जेके असांखे तसदीक करणियूं उहो अंदरि घुराए असां उन ॻाल्हि ते बि तोखां बि पुछियोसीं वरी मथां अधे खां बि उहा ॻाल्हि पुछीसीं हाणे में इहा तूं ॿुधाए त तुंहिंजा मशीर तूं चङा ॾिना आहिनि असां सभु मुतफ़िक़ थी फतवा ॾियूं त अॻिमें दुरियूं पाबंद आहियो फतवा जे जेके असां चारि चङा मशीर ऐं असां गॾिजी फतवा ॾियूं था उन ते तव्हां आहियो पाबंद या न आहियो या वरी चवंदो हिकिड़ी दौर दफ़ा मूंखे फतवा न वणी मां मोटियो थो वञा पुट मामा असांजे लाइ सभु बराबरि आहियो असांजूं अखियूं आहियो हिन महिल तव्हां घरु आहियो ॿाहिरि आहियो सभु शयूं सोचूं बि आहिनि ॻाल्हायूं बि आहिनि सम्झूं बि आहिनि हाणे मशीर तव्हांजा बि आहिनि मीर साहिबु आहे साईं आहे मामो अली हसन भाई साहिबु मामो गुलाम नबी संगत सभिनी असां वेही इहा सभु शइ ते नज़र विझी पोइ असां इहा शइ कई आहे ॾियूं हवाला भाउसी हाणे ॻाल्हियूं ॿुधियूंसीं जेके बि लफ़्ज़ आया उन में कुझु गुमान हुया कुझु शक हुया कुझु सफ़ाई जा लफ़्ज़ हुया असां मुस्लमान आहियूं असांजी जेको बि ईमान आहे असां ॾिठो अलाह जो कलाम आहे रसूल पाक जी सुन्नत आहे हाणे असां जेका बि संगत जी असांजी सलाह आहे त चारि माण्हू चूंड चाचे रसूल बख़्श सूदो तव्हां जेके बि चूंडियो हिन बिरादरी मां चारि माण्हू जे उहे क़ुर ते जन कन कई कराई ॿुध सुध का मुशावरत हिन खून में जे उहे साख खणी था वञनि चारि माण्हू हिते मौजूदु या भली अहिड़ो को रहियो आहे पोइ हिते जेको खाईंदड़ पीअंदड़ आहे ॾाॾंगी आहे उहो बि हिन साख में शामिल आहे जे चारि माण्हू खणी था वञनि साख त तव्हां कयो क़ुर ते ईमान जेको लफ़्ज़ तव्हां चयो छोकिरी वारो छोकिरी जे पीउ ऐं भाउ उन मां बि तव्हां चूंडियो पुछो उहो क़ुर ते त छोकिरो जॾहिं घर छॾीसीं उन खां पोइ छोकिरो तव्हांजो भाउ मुड़ुसु घर ईंदो वेंदो या न ईंदो वेंदो उहो बि तव्हां क़ुर ते सफ़ाई कयो इहा शइ थी वञे त तव्हां हिन क़ुर ते ईमान करे हिन खे शइ खे ख़तमु कयो पोइ पई कॾहिं बि जे या खून जी का ठोस सबूत हिन बिरादरी ते अचे थो त पोइ चऊं खून आहे 1,20,00,000 रुपया ॾंड जे इहे साख खणी था वञनि 5 ॿाहिरि मोतबर वठी मामे मज़र खे तव्हां जेको 3 चकर विढ़ायो उन शइ जो तॾो ॾियणो पवंदो ऐं इहा फतवा आहे जे बिस्मिल्लाह अथव ईमान त असां दुआ घुरूं नाला कढो त हाणे असां साख सफ़ाई ते वठूं मामे रसूल बख़्श ते बि साख आहे कई कराई जनकनि जी छोकी तूं उन ते बि इल्ज़ाम आयो आहे चङो आहे वॾो आहे पर सरदारनि में बि जॾहिं उन ॾींहुं बि फ़ैसिलो हुयो दुनिया बिरादरी जो उन में बि असां सरदार जे भाइटनि पुटनि खां बि सफ़ाई रखीसीं जॾहिं हिकिड़ी शइ खून जहिड़ी ॻाल्हि आहे जंहिं ते बि अचे थो ॿाहिरी में हुनखे सफ़ाई ॾियणी आहे इहा असांजी फतवा सभिनी जी आहे जे क़बूल आहे त दुआ घुरूं नाला तव्हां चूंडियो असां आहिनि हाणे घुरियूं उहो अञा ॻाल्हाए न साईं न मां तव्हां छॾियो पाण अंदरि हली विया असां कुझु बि न असां जेको जेके खाईंदड़ पीअंदड़ जेको खाईंदो पीअंदो न कंदो जेको खाईंदड़ पीअंदड़ हूंदो उहो साख कोशिशि कयो हिते जेके मौजूदु आया अथनि गॾिजी सम्झो ठहियल कमरो अथव भाउ छोकिरे जे बयान कयो तूं कयो न हेॾो वही ॿाहिरि आहिनि बसि बयान वारो हेॾो अची बाबा साईं ॾियूं हवाल बाबा साईं जी बाबा मामा ॾियूं मुर्शिद बाबा साईं मीर बाबा साईं ॻाल्हियूं तव्हां ॿाहिरनि जो बयान बि ॿुधासीं तव्हां जेका सॼो हाल अहिवाल कयो
ॿ शयूं अहिड़ियूं हुयूं जेके असांखे तस्दीक करणियूं उहो अंदरि घुराए असां उन ॻाल्हि ते बि तोखां बि पुछियोसीं वरी मथां अधे खां बि उहा ॻाल्हि पुछीसीं हाणे में त इहा तूं ॿुधाए त तुंहिंजा मशीर तूं चङा ॾिना आहिनि असां सभु मुतफ़िक़ थी फतवा ॾियूं त अॻिमें दुरियूं पाबंद आहियो फतवा जे जेके असां चार चङा मशीर ऐं असां गॾिजी फतवा ॾियूं था उन ते तव्हां आहियो पाबंद या न आहियो या वरी चवंदो हिकिड़ी दौर दफ़ा मूंखे फतवा न वणी मां मोटियो थो वञा पुट मामा असांजे लाइ सभु बराबरि आहियो असांजूं अखियूं आहियो हिन महिल तव्हां घर आहियो ॿाहिरि आहियो सभु शयूं सोचूं बि आहिनि ॻाल्हायूं बि आहिनि सम्झूं बि आहिनि हाणे मशीर तव्हांजा बि आहिनि मीर साहिब आहे साईं आहे मामो अली हसन भाई साहिबु मामो गुलाम नबी संगत सभिनी असां वेही इहा सभु शइ ते नज़र विझी पोइ असां इहा शइ कई आहे ॾियूं हवाला भाउसी हाणे ॻाल्हियूं ॿुधियूंसीं जेके बि लफ़्ज़ आया उन में कुझु गुमान हुया कुझु शक हुया कुझु सफ़ाई जा लफ़्ज़ हुया असां मुस्लमान आहियूं असांजी जेको बि ईमान आहे असां ॾिठो अलाह जो कलाम आहे रसूल पाक जी सुन्नत आहे हाणे असां जेका बि संगत जी असांजी सलाह आहे त चार माण्हू चूंड चाचे रसूल बख़्श सूदो तव्हां जेके बि चूंडियो हिन बिरादरी मां चार माण्हू जे उहे क़ुर ते जन कन कई कराई ॿुध सुध का मुशावरत इन खून में जे उहे साख खणी था वञनि चार माण्हू हिते मौजूदु या भली अहिड़ो को रहियो आहे पोइ हिते जेको खाईंदड़ पीअंदड़ आहे ॾाॾंगी आहे उहो बि हिन साख में शामिल आहे जे चार माण्हू खणी था वञनि साख त तव्हां कयो क़ुर ते ईमान जेको लफ़्ज़ तव्हां चयो छोकिरी वारो छोकिरी जे पीउ ऐं भाउ उन मां बि तव्हां चूंडियो पुछो उहो क़ुर ते त छोकिरो जॾहिं घर छॾीसीं उन खां पोइ छोकिरो तव्हांजो भाउ मुड़ुसु घर ईंदो वेंदो या न ईंदो वेंदो उहो बि तव्हां क़ुर ते सफ़ाई कयो इहा शइ थी वञे त तव्हां हिन क़ुर ते ईमान करे हिन खे शइ खे ख़तमु कयो पोइ पई कॾहिं बि जे या खून जी का ठोस सबूत हिन बिरादरी ते अचे थो त पोइ चवणु खून आहे 1 करोड़ 20 लख रुपया ॾंड जे इहे साख खणी था वञनि 5 ॿाहिरि मोतबर वठी मामे मज़र खे तव्हां जेको 3 चकर विढ़ायो उन शइ जो तॾो ॾियणो पवंदो ऐं इहा फतवा जे बिस्मिल्लाह अथव ईमान त असां दुआ घुरूं नाला कढो त हाणे असां साख सफ़ाई ते वठूं मामे रसूल बख़्श ते बि साख आहे कई कराई जनकनि जी छोकी तूं उन ते बि इल्ज़ाम आयो आहे चङो आहे वॾो आहे पर सरदारनि में बि जॾहिं उन ॾींहुं बि फ़ैसिलो हुयो दुनिया बिरादरी जो उन में बि असां सरदार जे भाइटनि पुटनि खां बि सफ़ाई रखीसीं जॾहिं हिकिड़ी शइ खून जहिड़ी ॻाल्हि आहे जंहिं ते बि अचे थो ॿाहिरी में हुनखे सफ़ाई ॾियणी आहे इहा असांजी फतवा सभिनी जी आहे जे क़बूल आहे त दुआ घुरूं नाला तव्हां चूंडियो असांजे आहिनि हाणे घुरियूं हाणे उहो अञा ॻाल्हाए थो न सही न मां छॾियो पाण अंदरि हली विया आहियूं असां कुझु बि न तव्हां जेको तव्हां जेके खाईंदड़ पीअंदड़ जेको खाईंदो पीअंदो साख न कंदो जेको खाईंदड़ पीअंदड़ हूंदो उहो साख कंदो कोशिशि कयो हिते जेके मौजूदु आया अथनि गॾिजी सम्झो ठहियल कमरो अथव 2 मिंट हे वञी वञनि न